इस्लामाबाद में एहतसाब अदालत वारा मीडिया सां ॻाल्हाईंदे मुमलिकती वज़ीर अनुशा रहमान चयो त इसाक डार जी कार्रवाई रोकाइण वारी दरख़्वास्त रद्द करणु अफ़सोस जोॻो अमल आहे। छाकाणि ईअं थियो आहे त नेब जो रेफरेंस सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते दाख़िल थियो हुजे। हुन चयो त इसाक डार एहतसाब अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज कयो हो, जंहिं ते हाई कोर्ट जे जज चयो त केस बाबति समूरा इख्तियार सुप्रीम कोर्ट वटि आहिनि, उन सां ई राब्तो कयो वञे। कल हाई कोर्ट में इसाक डार साहब ने जो पिछली अकाउंटेबिलिटी कोर्ट का ऑर्डर था उसको चैलेंज किया था और मुझे नहायत अफसोस से कहना पड़ता है कि मुअज़्ज़ज़ हाई कोर्ट के जज साहबान ने उनकी जो दरख्वास्त थी जो चैलेंज करती थी कोर्ट के ऑर्डर को, उसको रद्द कर दिया और हाई कोर्ट ने नोटिसेस भी नहीं किए और जो उनकी डायरेक्शन थी हमारे वकला को वो ये थी कि क्योंकि सुप्रीम कोर्ट के एक ऑनरेबल मुअज़्ज़ज़ मॉनिटरिंग जज की निगरानी में ये तमाम रेफरेंसेस दायर किए गए हैं। संदसि चवणो त ॿुधायो वञे त कहिड़ा इल्ज़ाम आहिनि, चार्जशीट मिली ई न आहे ऐं ट्रायल शुरू कयो वियो। अनुशा रहमान चयो त पाकिस्तान जी तारीख़ में उन खां वधीक तकड़ कंहिं केस में न थी हूंदी। मुमलिकती वज़ीर अनुशा रहमान चयो त अदालत 12 रेंजर्स जी मुक़ररी कंहिंजे हुकुम ते थी हुई। सोशल मीडिया ते जारी थियल वीडियो मां घणो कुझु ज़ाहिर थी रहियो आहे। हुन चयो त नवाज शरीफ, संदसि ॿारनि ऐं इसाक डार इंसाफ़ जे इंतज़ार में आहिनि। मोहम्मद नवाज शरीफ साहब, इसाक डार साहब और मोहम्मद नवाज शरीफ साहब के बच्चे अपने मुल्क में इंसाफ के मुंतज़िर हैं। पाकिस्तान जी तारीख़ में नवां कानून साम्हूं अची रहिया आहिनि। अनुशा रहमान जो चवणो त नेब वणनि ते बि JIT कापियूं लॻाए छॾियूं आहिनि। 23 मां 11 वॉल्यूम JIT जी ई रिपोर्ट आहे।